खैरपुर नाथन शाह रिपोर्ट बरकत अली चांडियो। खैरपुर नाथन शाह सिंध प्रेस क्लब जे सहाफ़िन वापारन सियासी समाजी सिविल सोसाइटी मजहबी ऐं शहरन तरफां एसएसपी दादू एजाज अहमद शेख खिलाफ अनोखो एहतजाजी मुज़ाहिरो केन शाह सहाफ़िन जो सिंध प्रेस क्लब जे सदर मोहम्मद हसन खोसो पंहिंजे हथन में ज़ंजीर ऐं मुनवर अली खोखर बि पंहिंजनि हथन में ज़ंजीर हणी पंहिंजे इदारे जे माइक खे बि ज़ंजीर हणी कारियूं पटियूं बाह में ॿधी एसएसपी खिलाफ सिंध प्रेस क्लब खां मेन रोड ताईं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। खैरपुर नाथन शाह जे सहाफ़िन पारां एसएसपी दादू जे कयल मुबैना ज़्यादतियुनि खिलाफ एहतजाज कंदे इल्ज़ाम हणंदे चयो आहे त एसएसपी दादू एजाज शेख पारां सिंध प्रेस क्लब जे सदर मोहम्मद हसन खोसो हक़ ऐं सच जी ख़बरूं हलाइण तां ऐं बिना जवाज़ ॻरी रिश्वत घुरी रहियो आहे। न ॼण तां बासर वॾेरे सां गॾिजी सहाफ़ी जे दुकान ते कब्ज़ो करणु चाहे थो। एसएसपी दादू पारां अदालती हुक्मनि खे बि थॾे छॾियो आहे। राशि एसएसपी दादू खे फौरी तौर ते हटाए खेसि खिलाफ कानूनी कार्रवाई कई वञे। बरकत चांडियो, सिंध एक्सप्रेस न्यूज़, खैरपुर नाथन शाह।